अस्सलाम वालेकुम क्लास। अॼु जी क्लास में क्लास 5 जो असां टॉपिक स्टार्ट कंदासीं वर्टिब्रेट्स एंड इनवर्टिब्रेट्स के। सभ खां पहिरियां वर्टिब्रेट छा खे असां चवंदा आहियूं। वर्टिब्रेट्स जो मतिलबु हूंदो आहे अहिड़ा जानदार जिन्हनि खे पुठी वारो हॾो यानी बैकबोन हुजे। हाणे जेको बैकबोन आहे बायोलॉजिकली साइंटिफिकली बैकबोन खे असां चवंदा आहियूं वर्टिब्रल कॉलम। वर्टिब्रल कॉलम सो हाणे असां ईअं चई सघंदासीं वर्टिब्रेट्स जो मतिलबु हूंदो आहे अहिड़ा जानदार जिन्हनि जे अंदरि वर्टिब्रल कॉलम हुजे या जिन्हनि जे अंदरि स्पाइनल कॉर्ड हुजे त उनखे असां वर्टिब्रेट्स चवंदा आहियूं। ऐं इनवर्टिब्रेट्स जो मतिलबु हूंदो आहे अहिड़ा जानदार जिन्हनि जे अंदरि वर्टिब्रल कॉलम यानी बैकबोन न हुजे त उनखे असां इनवर्टिब्रेट्स चवंदा आहियूं। इनवर्टिब्रेट्स जो असांजी सिंध टेक्स्ट जे अकॉर्डिंग ॿ हिकिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि। हिकु असांजो एग्ज़ाम्पल आहे फेमस एग्ज़ाम्पल इंसेक्ट ऐं ॿियो एग्ज़ाम्पल आहे असां वटि वॉर्म्स यानी इंसेक्ट्स एंड वॉर्म्स हे ॿ असांजा इनवर्टिब्रेट्स आहिनि। वर्टिब्रेट्स जा असां वटि 5 ग्रुप्स आहिनि। उन्हनि मां असां पहिरें ग्रुप्स खे स्टार्ट कंदासीं दैट इज़ कॉल्ड फिश। हाणे सभ खां पहिरियां फिश कहिड़े क़िस्म जो जानदार आहे त असां चवंदासीं फिश हिकु क़िस्म जो एक्वेटिक ऑर्गेनिज़म आहे। एक्वेटिक ऑर्गेनिज़म जो मतिलबु हूंदो आहे उहो जानदार जेको पाणी में रहे, पाणी में रहंदड़। सो फिश पाणी में रहंदड़ जानदार हूंदो आहे। हाणे फिश जो जेको ब्लड नेचर हूंदो आहे त असां चवंदा आहियूं फिश इज़ अ कोल्ड ब्लडेड यानी ही सर्द रत वारो जानदार आहे। कोल्ड ब्लडेड मतिलबु सर्द रत वारो जानदार। ठीक बाबा, ब करेक्टर थी विया। नंबर 1 फिश एक्वेटिक आहे, नंबर 2 फिश कोल्ड ब्लडेड आहे। उन खां पोइ अगरि असां फिश जे अंदरि ब्रेथिंग जी ॻाल्हि कयूं यानी फिश जे अंदरि साह खणण जे अमल जी ॻाल्हि कयूं त फिश जो जेको ब्रेथिंग यानी रेस्पायरेटरी सिस्टम आहे उहो थींदो आहे विद द हेल्प ऑफ गिल्स। हाणे MCQs पॉसिबल ईअं अची सघे थो त फिश छाजी मदद सां साह खणंदी आहे त असां चवंदासीं मच्छियूं कलियुनि जी मदद सां साह खणंदी। गिल्स जो मतिलबु आहे कलियूं। सो मच्छियूं कलियुनि जी मदद सां साह खणंदियूं, मदद सां साह खणनि थियूं। ठीक बाबा। सो हाणे हिननि जो जेको ब्रेथिंग नेचर आहे गिल्स जी मदद सां साह खणंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा इन्हनि जे अंदरि रिप्रोडक्टिव मोड कहिड़ो थींदो आहे त असां चवंदासीं इन्हनि में सेक्शुअल रिप्रोडक्शन थींदी आहे ऐं हीअ रिप्रोडक्शन कंदा आहिनि विद द हेल्प ऑफ एग्स। हाणे जेके फिश हूंदी आहे उहा समुंड जे अंदरि यानी पाणी जे अंदरि एग्स ॾींदी आहे। पोइ उन एग्स मां उन्हनि जा जेके बेबीज़ वग़ैरह निकिरंदा आहिनि। मतिलबु इहा आहे त फिश अंडा ॾींदी आहे ऐं अंडा छा में ॾींदी आहे, पाणी में ॾींदी आहे। सो हे हिन जा फिश जा बेसिक करेक्टर्स आहिनि। साह गिल्स जी मदद सां खणंदी आहे। हिन में लंग्स न आहिनि हूंदा। दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट। फिश डू नॉट हैव लंग्स। फिश जे अंदरि लंग्स न आहिनि। लंग्स जी जाते उन्हनि जे अंदरि असांखे छा मिलंदियूं, उन्हनि जे अंदरि असांखे कलियूं मिलंदियूं। सो दैट्स इट अबाउट फिश। नेक्स्ट लेक्चर में इंशाल्लाह असां एम्फीबियन जे बारे में हितां स्टार्ट कंदासीं। थैंक यू फॉर वॉचिंग।